अस्सलाम वालेकुम एवरीवन। जी त जो असांजी क्लास आहे पार्ट्स ऑफ स्पीच। अॼु असां हिनखे थोरो कहाणी खे सम्झी करे कंदासीं। जीअं कहाणी में असां बयानु कंदा आहियूं अहिड़ी तरीक़े सां इंट्रस्टिंग असांजो जो लेक्चर थींदो त कहाणीअ में असां पार्ट्स ऑफ स्पीच सम्झंदासीं ऐं तव्हांखे मां सम्झायां थो कहाणीअ में तव्हां सॼा 8 ई पार्ट्स ऑफ स्पीच जा टर्म आसानी सां सम्झी वेंदो। थोरो तव्हां गौर कंदा हलिजो ऐं हिनखे सम्झण जी कोशिशि कंदव त तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झी वेंदो। हिकिड़ो टीचर हूंदो आहे, इंग्लिश जो टीचर हूंदो आहे, उहो चवंदो आहे त मां हिननि खे ॿारनि खे ग्रामर कीअं सेखारियां। परेशान थींदो आहे, वो परेशानी में पुछंदो आहे मां ॿारनि खे कीअं सेखारियां। पोइ सोचींदो आहे जॾहिं मूं वटि ईंदा केरु ईंदा, ॿार ईंदा। ॿार जेके ईंदा उन जा के न के नाला हूंदा। जेके नाला हूंदा उन्हनि खे छा चवंदासीं? इस्म। सिंधीअ में इस्म, इंग्लिश में नाउन। जेके बि नाला हूंदा, जेके स्टूडेंट्स ईंदा, जेके शागिर्द हूंदा, उहे छा हूंदा? उन्हनि जा नाला हूंदा। जेके नाला हूंदा उहे इस्म हूंदो, यानी नाउन हूंदो। जेको बि नालो हूंदो इस्म हूंदो। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ जेको ॿार ईंदा, इस्म जेके हूंदा, इस्म जा जेके बि मुख़्तलिफ़ इस्म हूंदा, हसीब हूंदो, कामरान हूंदो, सलीम हूंदो, जेके बि स्टूडेंट हूंदा। ठीकु आहे। उन खां पोइ उन्हनि खे मां बार बार जेको सॾु कंदुमि, सॾु त न कंदुमि बार बार। असलम उथंदो आहे, असलम वेहंदो आहे, असलम खाईंदो आहे, असलम घुमंदो आहे, त न चवंदुमि न बार बार। पोइ चवंदुमि उनजे लाइ इशारा इस्तेमालु कंदुमि। इशारो कंदुमि, मां सम्झी वेंदुमि त हुनजो नालो आहे उहो फलाणो आहे। ठीकु आहे। उन्हनि जे लाइ इस्तेमालु कंदुमि, उहो हूंदो ज़मीर। इंग्लिश में चवणु कंदुमि प्रोनाउन। ठीकु आहे। जेको हुनजो मां इशारो इस्तेमालु कंदुमि। हाणे जीअं मिसाल तौरु हसीब आहे, उहो जेको शागिर्द आहे मुंहिंजो हसीब, पर्टिकुलर हसीब आहे। हसीब खे मां चवंदुमि, मां जेके कंदुमि तव्हां चवंदुमि हुनखे तव्हां अचो, तव्हां वञो। ठीकु आहे। तव्हांखे इस्तेमालु कंदुमि। पर जेकॾहिं हू पाण हसीब ॻाल्हाईंदो, उहो चवंदो मां। पोइ असां छा कयूं? ज़मीर में छा ईंदो? आई, वी, यू, दे। जेकॾहिं इलाही हूंदा, ही। जेकॾहिं अकेलो हूंदो, शी, छोकिरी हूंदी। ठीकु आहे। या बेजान हूंदा। माना हे ज़मीर थी विया। जेकॾहिं असांजे बारे में वधीक ॿुधाईंदा वेंदा, जेके शागिर्द हूंदा, इशारा कंदासीं। तव्हां हुओ कंहिं पंहिंजे बारे में ॿुधाईंदो, मां ॿुधाईंदो इशारो करे। जेको इशारा बयानु कंदो उहो हूंदो ज़मीर हूंदो या प्रोनाउन हूंदो। ठीकु आहे। उहो ज़मीर या प्रोनाउन हूंदो। ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां उहे जेके शागिर्द हूंदा उन्हनि जी कुझु ख़ूबियूं बि हूंदियूं, कुझु खामियूं बि हूंदियूं, कुझु हरकतूं बि हूंदियूं। त उहे जेके असांजी ख़ूबियूं ऐं खामियूं ॿुधाईंदो, जेको शागिर्द जूं जेके ख़ूबियूं ऐं खामियूं बयानु कंदासीं, उहे असां कहिड़ी रीति कंदासीं? उहे सिफ़त में कंदासीं, एडजेक्टिव में कंदासीं। शागिर्द जी जेके ख़ूबियूं ऐं खामियूं हूंदियूं उहे एडजेक्टिव में हूंदियूं। माना उहो शागिर्द जेको हूंदो पर्टिकुलर हिकिड़ो हूंदो त सुठो हूंदो, ख़राबु हूंदो, होशियारु हूंदो, ज़हीन हूंदो। ठीकु आहे। माना उन जी जेके हूंदियूं हरकतूं हूंदियूं, या जेके उन जी आदतूं हूंदियूं, या उन में जेके एक्टिविटीज़ जूं इस्टमना हूंदियूं, उहे जेके इस्टमनाऊं जेके हूंदियूं, उन जूं आदतूं हूंदियूं, कैफ़ियतूं हूंदियूं, उहे असां ॿुधाईंदासीं सिफ़त आहे हिन जी। इंग्लिश में चवंदासीं असां हिन जी एडजेक्टिव आहे। माना असां इंग्लिश खे बि कवर कंदासीं, सिंधी उर्दू खे बि कवर कंदासीं। सिंधी उर्दू में सेम टर्म आहिनि, तक़रीबन सेम ई। तव्हां उर्दू में बि इनखे करे सघो था। यानी जेको सुठो हूंदो, घणो हूंदो, माना पहिरियों नंबर ईंदो आहे, ॿियो नंबर ईंदो आहे, ॾाढो होशियारु छोकिरो आहे, ॾाढो ज़हीन छोकिरो आहे, ॾाढो महिनती छोकिरो आहे। इहो जेको माना महिनती आहे, होशियारु आहे, घणो आहे, ड्रिघो आहे, सनो आहे, थुल्हो आहे, मोटो आहे। माना जेको उनजे बारे में जेका कैफ़ियत आहे न, उनजी जेका आदतूं आहिनि न, या उनजी जेके आहिनि शयूं, उहे असां हिन ॿुधाईंदासीं सिफ़त, एडजेक्टिव। ठीकु आहे। उन खां पोइ कंदासीं वर्ब। माना उहो जेको असां शागिर्द हूंदा कुझु कमु त कंदा न। जेके असां शागिर्द पढ़ंदा उनजी आदतूं बि अची वियूं, हरकतां बि अची वियूं। उन पोइ कमु कंदा, ईंदा, बीहंदा, लिखंदा, पढ़ंदा, ॾिसंदा। ठीकु आहे। जेके उहे कमु कंदा, कम खे चवंदा आहियूं फेल। जेको कमु कंदा उहो फेल थी वियो, वर्ब थी वियो। माना जेके असां वटि शागिर्द उहे उन वटि ईंदा, उस्ताद वटि ईंदा, उहे पढ़ंदा या लिखंदा, ॾिसंदा, हरकतूं कंदा, विढ़ंदा, जहिड़ो कंदा, जेके बि कमु कंदा, जेके उन जूं आदतूं हूंदियूं, उहे असां चवंदासीं फेल आहे। ठीकु आहे। माना फेल अची वियो। माना वर्ब। वर्ब यानी फेल, कोई बि कमु, हालत, जेका बि शइ थींदी, उहे उन शागिर्द जेके बि हरकतूं कंदा, कमु कंदा, पढ़ंदा, लिखंदा, विढ़ंदा, जहिड़ो कंदा, ॾिसंदा, जेको बि कंदा, बीहंदा, वेहंदा, जेको बि कंदा, उहो करण वारो जेको अमल हूंदो उहो हूंदो फेल तव्हांजो। ठीकु आहे। उन खां पोइ एडवर्ब। फेल त कमु त कंदा, कमु कहिड़ी रीति कंदा? कमु आस्ते कंदा, कमु तेज़ कंदा, कमु कीअं कंदा? जेको कम खे वधीक वज़ाहत कंदा, जेके कम में वधीक गहराई आणींदा, उहा गहराई असां कंदासीं ज़र्फ़ में आणींदासीं, एडवर्ब में। माना वर्ब सां गॾु वाधारो कंदासीं, वर्ब में वाधारो आणींदासीं, त पोइ उन में इहो अची वेंदो। आस्ते थो करे, पढ़े थो, आस्ते थो पढ़े, तेज़ थो पढ़े, ॾिसे थो, तेज़ थो ॾिसे, आस्ते थो ॾिसे, परे परे ताईं ॾिसे थो, वेठो ॾिसे थो, कीअं थो ॾिसे, उहो हुन में आहे। ऐं नाकरीअ जुमिला बि असां हिन में पैदा कंदा आहियूं। ठीकु आहे। माना एडवर्ब इहो थी वियो। उन खां पोइ जेको असां शागिर्द हूंदा, जेके कमु कंदा, उन्हनि जो बि तालुक़ु हूंदो। कहिड़ो तालुक़ु हूंदो? इस्म ऐं ज़मीर जो ॿिए लफ़्ज़ सां तालुक़ु ॾेखारींदो। हुननि जो तालुक़ु हूंदो। जेके शागिर्द हूंदा उहे कंहिं न कंहिं शइ सां तालुक़ में हूंदा। माना कुर्सीअ ते हूंदा, वेठा हूंदा, सही, छाते वेठा हूंदा? कुर्सीअ ते। हाणे जेको कुर्सी ऐं ते जेको अमल आहे, कुर्सी ऐं शागिर्द जो अमल आहे, पाण में छा आहे? ते आहे। ते ख़तमु कयूं, शागिर्द कुर्सी थी वेंदो। माना कुर्सीअ ते वेठो आहे, हूअं कुर्सी में वेठो आहे, कुर्सी वेठो आहे। हाणे कुर्सी वेठो आहे जुमिलो ग़लति थी वियो। कुर्सीअ ते वेठो आहे, टेबल ते वेठो आहे, मेज़ ते वेठो आहे, जहाज़ में वेठो आहे, बस में वेठो आहे, काथे वेहंदो, घुमंदो। माना काई अहिड़ी शयूं जेके हूंदियूं जेको ज़मीर सां ॻंढींदी,
जेका शइ ॻंढी ईंदी या धार कंदी उन्हनि में जेका असां लफ़्ज़नि खे ॾेखारींदासीं उन जो लफ़्ज़ सां लाॻापो ॾेखारींदासीं उन्हनि में ईंदो विच में आहे बस में आहे विच में आहे पेन माना जीअं पेन ढकणु पेन में आहे ठीकु आहे बटन थी वियो खाने में आहे में जेको थी वियो माना इहो असांजो थी वियो असांजो हर्फ़ जर थी वियो प्रीपोज़िशन थी वई माना शागिर्द सां जेको तालुक़ु ॾेखारींदो इस्म ज़मीर कंहिं ॿी शइ सां तालुक़ु ॾेखारींदो शागिर्द कंहिं ॿी शइ सां तालुक़ु ॾेखारींदो माना मेज़ ऐं शागिर्द जो तालुक़ु छा थींदो मेज़ ते शागिर्द वेठो आहे ठीकु आहे न अहिड़े तरीक़े सां अलमारीअ में किताब पिया आहिनि छा में अलमारीअ में कंहिंमें अलमारीअ में जेको असां इस्तेमालु कयोसीं इहो थी वियो त असां प्रीपोज़िशन थी वियो हर्फ़ जर थी वियो अहिड़े तरीक़े सां कंजक्शन जो हर्फ़ जुमिलो हाणे जेको शागिर्द हूंदो हिकु हूंदो या ॿ हूंदा या टे हूंदा वधीक हूंदा हिक खां वधीक थी वेंदा ऐं इस्तेमालु कंदासीं ठीकु आहे ॿ जुमिला ॻंढींदो शागिर्द हू अचे थो पर हुन दोस्त न खे चवणु ॾिनो पर जेको इस्तेमालु कयोसीं असलम ऐं कामरान ऐं इस्तेमालु कईसीं माना हिक खां वधीक जेके शागिर्द हूंदा या हुन में पाण में ॻाल्हि ॿोल्हि थींदी हिक जे चवण में ईंदो ॿिए चवण में न हूंदो माना हिक खां वधीक जुमिला थी विया हुन में असां इस्तेमालु कंदासीं ऐं या पर तंहिं करे जेकॾहिं ठीकु आहे इंग्लिश में एंड सो आर बट इफ ठीकु आहे इहे लफ़्ज़ महिल इस्तेमालु थींदा इहे चवंदासीं कंजक्शन आहिनि उर्फ़ जुमिलो माना शागिर्दनि में उर्फ़ जुमिलो थी वेंदो माना हिक खां वधीक जुमिला इस्तेमालु करे या हिक खां वधीक माण्हू ईंदा ऐं इस्तेमालु थी वई या थी वई या परे अची वई माना हिननि में असांजो थींदो उर्फ़ जुमिलो पर वरी जॾहिं शागिर्द हूंदा त हिक खां वधीक शागिर्द हूंदा हुननि में बेड़ियूं थींदियूं जंगियूं थींदियूं जहिड़ा थींदा आहिनि पढ़ायूं थींदियूं आहिनि मुक़ाबला थींदा आहिनि ख़ुशियूं थींदियूं आहिनि क्लास में ख़ुशी थींदी आहे वाह अड़े भेण वाह वाह ताड़ी वॼायोसि माना इहे कैफ़ियतूं जेके थींदियूं अचानक वारियूं सडनली जेके कैफ़ियतूं हूंदियूं अबाड़े को ॿियो ॿाहिरि शागिर्द हूंदो अबाड़े घोड़ाड़े चाचो मरी वियो अबाड़े घोड़ाड़े चाचो कांडेरो मरी वियो माना इहे जेके कैफ़ियतूं हूंदियूं अचानक वारियूं शागिर्दनि जे दौरान थींदियूं उहे शागिर्दनि दौरान जेकी कैफ़ियतूं अचानक वारियूं यानी उर्फ़ निदा ठीकु आहे जंहिंखे उर्दू में चवंदा आहियूं हर पैसा कया ठीकु आहे हे उर्दू ऐं सिंधी में ॻाल्हि साॻी आहे तव्हां इहो किसो यादि करे वेंदो यानी उस्ताद जो ऐं शागिर्दनि जो हिकिड़ो शागिर्द थी वियो सिंपल में आहे हिकिड़ो जॾहिं शागिर्द हूंदो त हुनजो को न नालो हूंदो ठीकु आहे जॾहिं शागिर्द हूंदो को न को नालो हूंदो नाले खे नाले सां इंग्लिश में नाउन सिंधी में इस्म जॾहिं असां शागिर्द खे बार बार नालो सां न सॾींदासीं इशारो कंदासीं या हुनजे बारे में ॻाल्हियूं कंदासीं त उहो इशारो कंदासीं हू पंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदो जेकॾहिं इलाही शागिर्द हूंदो पंहिंजे लाइ बि ॻाल्हाईंदो ठीकु आहे न अहिड़े तरीक़े सां उहो माना थी वियो ज़मीर में पंहिंजे लाइ इशारा कंदो उहे थी वियो तव्हांजो ज़मीर पोइ उनजी ख़ूबी हूंदी खामी हूंदी ख़ूबी खामी तव्हांजी थी वई तव्हांजी ज़मीर एडजेक्टिव थी वई सिफ़त में थी वई पंहिंजे लाइ ॿुधाईंदो मां सनो आहियां थुलो आहियां होशियारु आहियां पेर नंबर ईंदो आहियां जॾो आहियां छा आहियां सावरो आहियां सुहिणो आहियां जहिड़ो आहियां उहा शइ हिन में थी वेंदी तव्हांजी सिफ़त में ठीकु आहे वर्ब उहो जो शागिर्द हूंदो को न को कमु कंदो सबक़ु यादि कंदो लिखंदो पढ़ंदो घुमंदो ॾिसंदो वेहंदो जेको कमु कंदो जेकी बि हालत हूंदसि या कमु कंदो जेको शागिर्द हूंदो तालिब इल्मु हूंदो उहो जेको कमु हूंदसि उहे कम तव्हांजा छा थींदा फेल में थी वेंदा अच्छा कम जे बारे में वज़ाहत जेका कंदो कम जे बारे में वधीक कंदो त माना तेज़ कमु कंदो आहे तकड़ो कमु करे वेंदो आहे आस्ते कमु कंदो आहे इलाही देरि ताईं बीहंदो आहे माना जेको उन कम जे बारे में वधीक वज़ाहत कंदो उहो जेको उहो थी तव्हांजो ज़रफ़ थी वियो एडवर्ब थी वियो ठीकु आहे पोइ वरी प्रीपोज़िशन जेको शागिर्द हूंदो कंहिं हालत में हूंदो या का शइ हूंदो कंहिं न कंहिं शइ सां लाॻापो हूंदो माना कुर्सीअ ते वेठो हूंदो ठीकु आहे या जहाज़ में ईंदो या बस में ईंदो जेको में इस्तेमालु थी वियो का न का शइ हूंदी आहे हुनजी पेन खाने में पई हूंदी में जेका थी वई उहा थी हुनजी प्रीपोज़िशन हर्फ़ जर थी वई ठीकु आहे उन खां पोइ थी वेंदो कंजक्शन उर्फ़ जुमिलो हिकिड़ो शागिर्द हूंदो ॿियो शागिर्द जे चवण में हूंदो का ॻाल्हि थींदी हिकु ऐं ॿ ॼणा गॾिजी ईंदा असलम ऐं काइनात ठीकु आहे ऐं जेको इस्तेमालु कयोसीं असलम त अचे पियो पर हुनजे चवण में न आयो ठीकु आहे पर इस्तेमालु कयोसीं इहो थी असांजो उर्फ़ जुमिलो उर्फ़ मुतलिक़ या कंजक्शन ठीकु आहे पोइ वरी छा थींदो शागिर्द आहिनि पाण में जहिड़ो थींदो आहे कॾहिं का ॻाल्हि कंदा आहिनि कॾहिं का अचानक को ॿाहिरि शागिर्द ईंदो रड़ियूं कंदो ईंदो आहे या कंहिंजी अचानक का ख़ुशीअ जी ॻाल्हि अची वई यकदमि अची वई अचानक अची वई अरे अबोल अलास ओ माय गॉड माना अहिड़ियूं अचानक वारियूं कैफ़ियतूं जेके तव्हां वटि अची वञनि उहे तव्हांजी अची वेंदियूं उर्फ़ निदा में इंटरजेक्शन मां सम्झां थो तव्हांखे अॼु जो जेको आहे नंढिड़ो क्लास असांजो टॉपिक जेको आहे जेके पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि 8 ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ तव्हांखे हिन कहाणी में सम्झी विया हूंदा मां कोशिशि कंदुमि ॿिया वधीक लेक्चर जेके आहिनि हिकु हिकु टर्म खे वधीक एक्सप्लेन कंदासीं उहे अॻिए लेक्चर में कंदासीं पर जेकर तव्हां हिकु लेक्चर सम्झ में अची वियो आहे त लाइक कयो कमेंट कयो ऐं शेयर कयो त जीअं वधि खां वधि ॿिया बि फ़ाइदो हासिलु करे सघनि जेकॾहिं तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशर ते नवां आहियो त हुनखे सब्सक्राइब कयो त जीअं तव्हां ताईं वधि में वधि असांजा लेक्चर मिली सघनि थैंक्स फॉर वॉचिंग रिमेंबर अस इन योर प्रेयर्स